अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो अफ़ांजा ई शागिर्द जेके बुनियादी तइलीम हासिलु करे अल्हम्दुलिल्लाह अहमद दाऊद स्कूल मां मैट्रिक साइंस ग्रुप मां जेके बी ग्रेड खयो, ॾाढी ख़ुशी थी जॾहिं असांखे इन जो इतला मिलियो। इंशाअल्लाह असांजी बि इहा कोशिशि आहे पंहिंजे स्कूल में इन्हनि ॿारनि खे घुराए इंशाअल्लाह सुठे नमूने को नंढो प्रोग्राम असां करण जो इरादो आहे। ऐं वॾी ख़ुशी इहे जॾहिं असां 2012 मां आयासीं, हे मिस्किन मारवाड़ा हिते जॾहिं हलंदा हुआ तो ॿकरियूं चारींदा हुआ, हिननि खे इल्म जहिड़ी शौर जी ख़बर न हुई। मलीर जा मारवाड़ा माशाअल्लाह। ऐं अफ़ां जी ॻाल्हि में अफ़ां 2-3 दफ़ा आयासीं, हिननि पंहिंजा ॿार मोकिलिया ऐं अल्हम्दुलिल्लाह कुझु विया भॼी, कुझु हिननि खे असां सख़्तीअ सां माना पढ़ाइण जे लाइ चयो। अल्हम्दुलिल्लाह अॻिते वधी सीधी ॻोठ मां उतां मिडिल पास कराए गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल अहमद दाऊद मां सुठनि नंबरनि सां हिननि बी ग्रेड खणी माना पंहिंजे माइटनि जो ऐं पंहिंजे मलीर जे मतिलबु माहौल में जेकी रहंदड़ मारवाड़नि जो नालो रोशन कयो सिंध जी तारीख़ में। शायदि आउं नथो ॾिसां को अहिड़ो वाक़ियो मुंहिंजे साम्हूं आयो हुजे, मुंहिंजी ज़िंदगी जे तारीख़ जो ई वॾे में वॾो वाक़ियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे उस्तादनि माशाअल्लाह जेके बि मुंहिंजो स्टाफ हो सभिनी जी वॾी महिनत हिन ॻाल्हि में ऐं वॾा माना वॾी कोशिशि कई हिननि सां हमेशह असांजो राब्तो रहियो। असांजी माना वस वारनि सां इहा ई अपील आहे त जीअं हिननि जी हे मलीर नदीअ जे भरिसां जंग में रहनि था, जिते ॾाढा ख़तरा भलायूं वग़ैरह ऐं बिजली पाणी घणनि सालनि खां वठी तकलीफ़ हिननि खे हिकिड़ो सुठो माहौल सुठी जॻह ॾिनी वञे। हिननि जी MP MNA थिया ऐं बल्दियाती निमादा थिया अची हिननि खे ॾिसनि ऐं हिननि जी माली सहायता कनि, हिननि जी मदद कनि, हिननि खे को घर बनाए ॾियनि, माना हिननि जी ज़िंदगी सुठी थिए ऐं वधीक हिन जा ॿार पढ़ी डॉक्टर ऐं इंजीनियर थी पंहिंजे मुल्क जो पंहिंजे ॻोठ जो मलीर जो नालो रोशन कनि। ऐं महिरबानी साईं।